जी नाज़रीन, मां आहियां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं पाण जेको प्रोग्राम कंदा आहियूं भिटाई जो तसव्वुफ़, हुन में असांजो लतीफ़ जो पारखो कमरेड मसरूर चालियो असां सां गॾु हूंदो आहे। हिन सिलसिले जो हिकु ॿियो प्रोग्राम आहे। पाण चाहींदासीं त भिटाई जे मुशाहिदे ते ॻाल्हि ॿोल कयूं त भिटाई जी शाइरी में जेको मुशाहिदो थियल आहे, छाकाणि सामियुनि सां ऐं जोगियुनि सां जेके रणपट जाॻिया आहिनि, मुल्क वियो आहे। हिन न रुॻो भिटाई जे मुशाहिदे में उन दौर में जॾहिं मुआसरात जो वॾो गैप हो, त उन में जेको भिटाई शहर तकलीफ़ साईं सदाईं पहिरीं मथे सिंध सुभार, इहो वॾो शहर आहे जंहिंमें दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जी ॻाल्हि कयल आहे। चीन जी ॻाल्हि कयल आहे, रूस जी ॻाल्हि कयल आहे, इस्तंबोल जी ॻाल्हि कयल आहे। अलाए केतिरा शहर आहिनि जिते भिटाई उन्हनि खे उन में ॻायो आहे। त माना भिटाई जी ॼाण एतिरी उन वक़्तु वसी हुई त जो मुआसरात जो घटि ॼाण हुजण बावजूदि बि भिटाई एॾे पैमाने ते ॼाण रखंदड़ शाइर हुयो। ऐं हिन समुंड जे हेठियां हिसे जी बि ॻाल्हि कई आहे, त जर जे मथे हिसे जी ॻाल्हि कई आहे, भिटाई थर जी बि ॻाल्हि कई आहे, त हिंगलाज जी बि ॻाल्हि कई आहे। उते जेको मुशाहिदो थियो अथई पथरनि सां जेके ॻाल्हियूं कयूं अथई ससीअ जे सूरत में, उन सॼे मसइले ते पाण अॼु डिस्कस कंदासीं। ऐं असां वटि कॉमरेड मसरूर चालियो मौजूदु आहे। कॉमरेड, ॾिसूं था भिटाई पढ़ूं था त भिटाई सरापा मुशाहिदाती शायर लॻे थो। माना जेका शइ पाण हुन ॾिठी वञी, जबलनि सां ॻाल्हियूं कयूं ससीअ जे सूरत में, ऐं दरिया सां ॻाल्हियूं कयूं सुहिणीअ जे सूरत में, ऐं भिटुनि सां ॻाल्हियूं कयूं जेको आहे सो ॿारी जे सूरत में, ईअं हिकिड़ो मुशाहिदाती हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो शाइर लॻे थो। तव्हां कीअं था ॾिसो हुन सॼी भिटाई खे? तमामु सुठी ॻाल्हि कई तव्हां, ऐं सुठो पासो लतीफ़ जो ॻाल्हाइण लाइ अॼु असांखे मिलंदो ऐं मिलियो आहे। त लतीफ़ सरकार जीअं तव्हां उथंदे हिकिड़ी शेर पढ़ियो, साईं सदाईं करी मथे सिंध सुपार, दोस्त मिठा दिलदार आलम सफ़ाबाद करी, त इहो हिकिड़ो दुआ जो शेर हर माण्हू इनखे पढ़ंदो आहे। ऐं इन में तव्हां ॿी बि ॻाल्हि हिकिड़ी ॻंढी त इहो शेर नंढिड़ो न आहे, इहो 12 सिट 11 सिटनि जो शेर आहे। कंहिं असांजे दोस्तनि खे 12 जो बनाए छॾियो आहे, पर 11 जो आहे। त उहो उन में यकीनन जॾहिं इहो उनजो इल्मु आहे, जाग्राफिक जो इल्मु आहे। जॾहिं मूं कल्ह इहो ॻाल्हायो पिए अॻे विषय में असां ॻाल्हायोसीं, त लतीफ़ जी वसी ॼाण आहे ऐं उन समाजी सियासी पर हाणे जाग्राफिकल ॾिसो, हाणे जाग्राफी ते जेकर लतीफ़ सां ॻाल्हाइजे त मशरिक़ मग़रिब सॼे सां ॻाल्हाए थो। मोटी मांडाण जी वारे कयईं वार, विझूं वसण आयूं चोलस्ती चौधार, के उथी वयूं इस्तंबोल ते, के मिड़ियूं मग़रब पार, के चमकन चीन ते, के काबुल, के कंधार, के दहली, के दखन, के गुड़न मथे गिरनार, कनी भुज भिजायो कनी ढट मथे ढार, कनी अची उमरकोट ते वसाया वलहार, साईं सदाईं करी मथे सिंध सुपार, दोस्त मिठा दिलदार आलम सफ़ाबाद करी। त इहो आहे लतीफ़ सरकार जो मुशाहिदो, जो मशरिक़ मग़रिब सॼी दुनिया खे हीअं क्लोज़ करे, सॼी दुनिया खे दुआ करे। ऐं अक्सर इलाइक़नि जा मशरिक़ हुनखे सॼी दुनिया खे नाला वठी उनजे जेको आहे हुनखे दुआ करे। त अहिड़े नमूने सां ॿियनि हिकिड़ी जाइ ते मां इहो अक्सर चवंदो आहियां त लतीफ़ जेकी कुझु चयो आहे मुशाहिदे खां सवाइ न चयो आहे। ऐं उन ते हिकिड़े दफ़े कंहिं शागिर्द मूंखां सुवालु कयो, मां केॾा रूप पढ़ायो, त मूंसां सुवालु कयईं त साईं हाणे तव्हां इहा ॻाल्हि कंदा आहियो त लतीफ़ मुशाहिदे खां सवाइ का ॻाल्हि न कंदो आहे, ऐं अॼु तव्हां केॾा था पढ़ायो, लतीफ़ करबला त कोन वियो। त घड़ी खनि जे लाइ मूंखे सचुपचु त झटको आयो, पर पोइ वरी लतीफ़ रहनुमाई कई। मुंहिंजो बाबा ॻाल्हि इहा आहे त लतीफ़ सही पाण जेको आहे सो इहो वाक़ियो अखियुनि सां, जेकॾहिं ज़ाहिरी न त रूहानी तरह जेको आहे सो हुनजो मुशाहिदो पे कयो, त अखियुनि की न कयो जरत न रुनाऊं, पलाणी दे प्रिय खे बीठे ॾिठाऊं, तिन अखियुनि खे आऊं कजल कहिड़ा पायां। मुंहिंजो पुटु लतीफ़ जो मुशाहिदो आहे, अखियुनि सां ॾिसे पियो थो ऐं तॾहिं केॾा रमियो हुसैन जो शान बयानु करे। त इहा ॻाल्हि बिल्कुलु ईअं आहे। उहो थर हुजे बर हुजे, हिंगलाज हलियो आहे। हाणे हिंगलाज इहो सम्झो त आहे बलोचिस्तान जे इलाइक़े मां हले थो, या होॾां उहो पट बि उन ॾिठा आहिनि जेके मकरान वारा आहिनि। हेॾां जेको आहे सो पब जबल, हाड़ो जबल ऐं विंदुर जो जबल, इहे सभु शयूं उन नाले सां ॻाइयूं। ऐं विंदुर जो जबल तमामु हिकिड़ो वॾो आहे। असां कुझु इलाइक़नि ते त मां पाण वियो आहियां,
हा असां पाण हुनखे मुशाहिदो कयो हुनजे करे लतीफ़ पोइ सम्झ में अचे पियो जॾहिं असां इन वेंदुर खां थी वरी उते पोइ हाड़ो आहे या मिसाल पब जबल आहे या ॿिया जबल थोरो थोरो असां ॾिठा त उते लतीफ़ असांखे महसूसु थियो पोइ मूं कंहिं दोस्त खां पुछियो कंहिं दोस्त बाबा ही जेको आहे लाइनूं चालियूं जेके आहिनि ऐं भिटाई जूं हिकिड़ी जाते मथे आहे हिकिड़ी जाते हेठि आहे त उन मूंखे दोस्त ॿुधायो पार्कू लतीफ़ जो त उन चयो दादा इहे जेको पब जेको चओ था त पब खे जेको पेर जे पब खे हिकिड़ो गप आहे उहो गप महसूसु थिए थो इहो पब जबल तरह छॾियो आहे भॻो थोरो जेको मथां टुटो पियो आहे टुटो फुटो हुनखे भॻो थोरो चवंदासीं अहिड़े नमूने सां जबलनि जा जेके नाला रखिया विया आहिनि ऐं लतीफ़ हुननि जो बि गहराई सां मुतालो कयो ऐं तॾहिं पोइ हेठां आहिनि ऐं मथां आहिनि जी ॻाल्हि करे थो वर वखड़नि जी ॻाल्हि करे थो हा वर में कोन्हे वर ॾोरनि वर वॾो कयो हा त मतिलबु या उहो शहर मूं अॻे बि पढ़ियो त आॾ तराछा आवड़ा डूंगर केॾा खा हा या ॿियो अथसि त डूंगर ॾना नून ॾनो थींदो आहे त मथे थी पवंदो आहे छा हुनखे ॾनो चवंदा आहियूं तक लॻंदो आहे डूंगर ॾना नून नून चइबो आहे हेठां ई मथां ई ऐं हेठां ई मूं पार्कू पुछिया परख रखंदड़ जेके रहबर आहिनि उन्हनि जी पुछा कई हाणे हिते ॿई सबक़ थो ॾिए रूहानी बि ॾिए थो ऐं ससुई सां बि ॻाल्हाए थो हेकलियूं हलनि जे से ताक़नि संदी तूण उहे अकेलियूं जेके बीबियूं से शिकार थी तूण चइबो आहे शिकार हा हेकलियूं हलनि जे से ताक़ुनि संदी तूण जेके तके वेहंदा आहिनि शिकारी बंदूक भरे वेहंदा आहिनि त को जानवर लॻे थो शिकार करे त लतीफ़ इन ते मुशाहिदो रखे थो त हेक अकेलियूं जेके बीबियूं ताक़ुनि संदी तूण ई औखी भूण सुहन ई न सुथरी जेकॾहिं सुहन आहे मुर्शिद न आहे त उहो जेको आहे पार न टपी सघंदो हिकिड़े पासे रूहानी सबक़ ॾिए थो हिकिड़े पासे असांखे जेको हुन जबलनि जो मारूशनास कराए थो त इहे मुशाहिदा आहिनि लतीफ़ सरकार जा मुशाहिदनि में लतीफ़ कीअं घटायो आहे हाणे हुते अचे थो वरी किंजर खे ॾिसो त उते जेको आहे हेठि जर मथे मंझंदि पासे में वणरा अचे वञे विच में तमाची जी सा लॻे उतर वाह त किंजर हिंदोरो थिए उते इहा पख आहे पंहिंजी ॾिठ आहे ऐं गंदजनी जे गोॾ में पाबोड़ा पोशा उन्हनि जी औताक राजारी जी आहे हाणे मतिलबु पाबोड़ो जेको थींदो आहे पाबोड़ो दरअसल हिकिड़ो वॾो पन आहे ऐं हुनजे मथां कमल जो गुल चवंदा आहिनि हा कमल जो जेको पन थींदो आहे हुनखे पाबोड़ो चइबो ऐं पाबोड़े में तव्हां पाणी विझो ऐं उहो ख़ुदि रांदि हूंदो आहे जीअं पाबोड़े खे तव्हां फेराईंदव त उहो पाबोड़ो तव्हांखे महसूसु थींदो त हीउ को अंदरि पाणी न आहे बल्कि हीउ जेको आहे सो पारो कयल आहे जेको टुकड़ा थी वञे वरी मिली वञे वरी गॾिजी वञे त माना पाबोड़ो आहे वाटर प्रूफ उनखे वाटर कुझु न कंदो आहे पाणी उनखे चॿड़े नथो उनखे भिॼाए नथो सघे माना इहो पाबोड़े जो तव्हां आहियो त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से असां रिसाले मां सिखियूं आहिनि त इहो लतीफ़ जो ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी हुस्न आहे लतीफ़ जे शाइरी जो मसलन के शेर अहिड़ा आहिनि जिन में सॼी जेको आहे सो कहाणी सॼो दास्तान ॿिनि सिटुनि में कलम बंदि आहे मां अहिड़ो हिकिड़ो शेर तव्हांखे ॿुधायो उहो सुर मूमन राणे में काल कजो सुता पड़ी बाबू भिखारी सामी सीलो सिर ते माला मोचारी ॾेई ॾेखारी फटे दिलि फ़क़ीर हाणे हुनजी माना आहे तो टे दोस्त वञनि पिया जंहिंमें राणो मैदरो बि शामिलु हो हिकिड़ो भटी हो हिकिड़ो बादशाह हमीर हो त ॾिठऊं त हिकिड़े जंगल में वेंदा घुमण वेंदा शिकार करणु वेंदा ॾिठऊं त अमरा बीठो आहे पर ॾाढो ईअं लॻे थो त अजीब हिकिड़ो बबू रंग बबूती आहे हिकिड़ो फ़क़ीर आहे काल कढियोसीं पापड़ी बाबू भिखारी पोइ हुनखे घुरायो बादशाह खे चई मां छो ईंदुसि मुंहिंजो अहिड़ो कमु आहे बादशाह जो कमु आहे त बादशाह अचे पोइ पहिरियां त बादशाह खे कावड़ी मारायो पर मेदरे चयो साईं ॻाल्हि त सची आहे त कमु असांजो असां पुछूं पोइ काॾे थींदो उते जॾहिं वञनि था त हुन खां पुछनि था त तो केरु आहिनि ॾिसनि था पहिरियां त भई हिनजे मथे ते जेको आहे सो हिकिड़ी ॻिचीअ में माला पई आहे 9 लखो हार पियो आहे ऐं उन खां पोइ अंग बबूती त आहे पर जेकॾहिं हे वारनि ते वार हिन जा हीअं मिसाल हवा ते मथे था थियनि त मिटी मथे थिए थी ऐं उन मां जेको आहे चमकाट ज़ाहिर थियनि ठाहे सीधो लफ़्ज़ वसी अथव जॾहिं सीधो लफ़्ज़ जी माना सम्झंदो त हुन में इहे बिजली जा चमकाट तव्हांखे महसूसु थींदा वारनि जा चोटा महसूसु थींदा त उते फरमाइनि था त सामी सीलो सिर ते माला मोचारी ॾेई ॾेखारी फटे दिलि फ़क़ीर इहा ॾेखारी ॾेई ॿुधाई त पोइ नेठि पुछऊंसि तूं असां वटि रहियो थी मां पाण बादशाह तव्हां वटि छो रहंदुसि बादशाह पर हीउ जेको आहे सो माई
मूमल जेका आहे ॿुधां थो उनजे इश्क में मां तेरे थी पियो आहियां मां वियुसि पोइ उन ॾसिजे थो त अहिड़े नमूने सां माला था अहिड़े नमूने सां माण्हू मूमल ॾे बीठो ऐं पोइ उतां इन्हनि फ़क़ीर करंदो रहियो हलियो वियो पर हाणे इन ॿिन्ही सिटियुनि में सॼो राति पोइ उतां खां पंहिंजो हमीर वारा हलनि था राणो महेंद्रो हले थो उहो बटी बि वञे थो उते वञनि था ऐं उहो काठमाल ते मूमल जी हुन ते माड़ीअ ते वञनि था ऐं उन महिलात में जेका दिलसुनि जी ठहियली त उतां खां हींअर त सॼी कहाणी में हिकिड़े ॿिनि सिटियुनि में कमाल मतिलबु हाणे सुर इन में पंहिंजो उहो जो मोरले जो सुर आहे उन में ॾिसो त हिकिड़े शहर में चए थो त घूरी दे घूर पिया अगूर घूरियाऊं मेकर मारियाऊं मलाहन मौसनरा हाणे सॼी कहाणी जेका आहे मोरले जी इन ॿिनि टिनि सिटनि में कलम बंद आहे घूरींदे घूर पिया गौर कयूं ऐं गौर में पइजी वियो अगूर सोच में हलिया विया ऐं पोइ अगूर घूरियाऊं उहा शइ सम्झाऊं जेका ॾिठी कान छा ॾिठूं त भई बूट बि पिया आहिनि कपिड़ा बि पिया आहिनि ऐं हिते माण्हू कोन्हे पोइ अगूर इहा घोरियाऊं त शायदि हिते का बला आहे जेका हुनखे खाई वई आहे ऐं पोइ उन मगर मच्छ जे पुठियां वञनि था पोइ मोरले समेत हुनखे मच्छ खे मारनि था ऐं इन में ई चए थो त मलाहन मोहसन पोइ ॾाढा ख़ुशीअ में ॿ कनि सर लफ़्ज़ जी माना ॿ कनि था ख़ुशि थियनि था त मलाहन मोहसन मेकर माया मेकर भला आहे मच्छ जो इन ॿिन्ही टिनी सीटनि में सॼो दास्तान जेको आहे मोरले जो उहो हुन में ॿिनि टिनि सीटुनि में महिरबानी साईं मसूद चांडी साहिबु मसूद चांडी असां सां जो ॻाल्हि ॿोल कई फिटाई प्रोग्राम आहे पर फिटाई जो तसवुफ़ हुन में जेको फिटाई जो मुशाहिदो आहे ॼाण आहे उन ते पाण सॼी ॻाल्हि ॿोल कई ऐं हिन प्रोग्राम में ॾींदा इजाज़त इंशाअल्लाह पर ईंदड़ प्रोग्राम में हिन फिटाई ते पाण अञा घणो कुझु ॻाल्हाईंदासीं छाकाणि फिटाई ते जेतिरो बि ॻाल्हाइजे उहो फिटाई ते घटि आहे छाकाणि फिटाई जी ॼाण ऐं मुशाहिदो हुनजो इल्मु हुनजो तमामु घणो वसी आहे ऐं मुख़्तलिफ़ जंहिं पासे खां खणी वञिबो त फिटाई ओॾां छिकिजी वेंदो ऐं इंशाअल्लाह आईंदा प्रोग्राम ते पाण वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं पंहिंजे मेज़बान साहिद राज पर खे ॾींदा इजाज़त उन खां अॻु में हिकिड़ी रिक्वेस्ट कयूं या तव्हांखे महिरबानी चऊं त महिरबानी कयो असांजो जेकॾहिं हीउ प्रोग्राम तव्हांखे वणे थो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण सां गॾु लाइक कयो लाइक करण सां कमेंट ॾियो ऐं असांखे पंहिंजी राय ऐं तजवीज़ ॾियो त असांजो प्रोग्राम तव्हांखे केतिरो वणे थो प्रोग्राम वणे थो नथो वणे या असांखे हिन में वधीक इस्लाह जी ज़रूरत आहे पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह ॾींदा पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राय पर खे ॾींदा इजाज़त अला भाई।